कर नौकरियां। सलमान अली नायाब जी मेहनत तहांजी समातन जी नज़र मौला उन्हनि जी कलम में इन पाक ज़िक्र जो सदको अञा भी वधीक तासीर अता करे मौला उन्हनि जा बख़्त बुलंद फरमाए इलाही आमीन। उन्हनि जी मेहनत तहांजी समातन जी नज़र साथ नायाब फिजा निभायो कीअं निभायो इहो ॿुधजो कीअं निभायो साथ नायाब फिजा निभायो वरी वापस वतन न वरी है साथ नायाब फिजा निभायो वरी वापस वतन न वरी